खैरपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। डिप्टी ब्यूरो चीफ मुनीर अहमद सहतो जी रिपोर्ट मुताबिक़ हिंगोरजा में महांगाई उरूज ते खाधे पीते जे शयुनि जा अघ आसमान सां लॻल। DC खैरपुर ऐं AC सोबो दौरो खुदारा ग़रीब मज़दूरनि ऐं अबोजनि ते कुझु रहम करे अल्लाह ताला जे अज़ाब खां पाण खे ऐं पंहिंजे बचनि खे बचायो। रोज़मर्रा जे शयुनि जे अघ दुकानदारनि खां घटि करायो। पेट्रोल लही डॉलर लही वियो, पर हिते हिकु दफ़ो मुनाफ़िक़ोरनि जा रेट चढ़ण खां पोइ छो नथा लहनि? उन्हनि मां साफ़ ज़ाहिर थिए तो दुकानदार पंहिंजे मनपसंद अघनि जी बि रिश्वत ॾियनि था, तॾहिं हू पंहिंजे मनपसंद रेट हलाइनि था। आख़िर तव्हां कॾहिं मज़लूमनि ते रहम कंदव? छा अवां क़यामत जे ॾींहुं इंतज़ारु कयो था त क़यामत में ई ग़रीबनि सां इंसाफ़ थींदो? निगरान हुकूमत पारां पेट्रोल 40 रुपया सस्तो करे अवाम खे रिलीफ ॾिनो, पर जेकी रोज़मर्रा वापरण वारियूं शयूं जेकी पेट्रोल 10 रुपयनि जे इज़ाफ़े थियण जे करे हर रोज़मर्रा जी शइ में 40 रुपया इज़ाफ़ो करे छॾींदा हुआ, छा उहे दुकानदार जेकी कखपतीअ मां रातो राति लखपती थी विया? छा हाणे पेट्रोल 40 रुपया सस्तो थियण करे ग़रीब अवाम खे 40% जो रिलीफ मिलंदो ऐं ग़रीब लाचार मिसकिन माण्हुनि खे अटो, खंडु, पटी ऐं ॿियूं रोज़मर्रा जे शयुनि में 40% जी सस्ताईअ सां रोज़मर्रा जूं शयूं सस्तियूं मिलंदियूं? या रातो राति अमीर थींदड़ सेठ ऐं दुकानदार AC DC खां बि ॾाढा आहिनि ऐं अवाम खे उहे सेठ हर शइ ते अवाम खे लुटींदा रहंदा? इंतज़ामिया AC ऐं DC खे घुर्जे त रोज़मर्रा जे शयुनि जे अघनि जी लिस्ट 40% घटाए लिस्ट जारी करे को बि ग़रीब मिसकिन पंहिंजे बचनि खे बुख ते न सुम्हारे ऐं अवाम खे रिलीफ मिली सघे।